नापरकोट के कच्चे में डीआईजी लाड़काणो एसएसपी शकारपुर और रेंजर्स के विंग कमांडर की अगवानी में ॾोहारनि खिलाफ ऑपरेशन जारी है। पुलिस और रेंजर्स हथां एक ॾोहारी मारिजी वियो। मिलण मूजिब डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पठान, एसएसपी शकारपुर शाहज़ेब चाचड़ और विंग कमांडर की अगवानी में गढ़ी तेगो के कच्चे में हलंदड़ ॾोहारनि खिलाफ ऑपरेशन में एक ॾोहारी दिलबर तैगाणी मारिजी वियो है। मारिजी वियल दिलबर तैगाणी लाइ मालूम थियो है त दिलबर तैगाणी धाड़ेल ॿेलो तैगाणी जो भाटियो है। और एसएसपी शकारपुर शाहज़ेब चाचड़ जो चवण हो तो ॾोहारनि खिलाफ ऑपरेशन नापरकोट के कच्चे में जारी है। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केतिरा ई ॾोहारी मारिजी विया आहिनि। हिन वक़्त बि ॿियनि ॾोहारनि जे मारदण जा बि इतला आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।